अस्सलाम वालेकुम दोस्तों ZAB TV सां मां तव्हांजो ख़ादिम ज़ुल्फ़िकार बुर्दी हाज़िर आहियां। अॼु हिकु अहिड़ी आर्टिस्ट जो ज़िक्र कंदासीं पंहिंजे व्लॉग में जेका सिंधी मीडिया जी सिंधी शोबिज़ जी तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु बहितरीनु अदाकारा जेका पंहिंजे वक़्त में तमामु बहितरीनु किरदारु अदा कयसि काजल सिंधु। मुंहिंजे ख़्याल में त काजल सिंधु जो मुंहिंजे ख़्याल में स्टार्ट जेको थियो उहो पत्थर दुनिया खां ई थियो हुयो ऐं पत्थर दुनिया में ई हुनखे हिकिड़ो किरदारु मिलियो हुयो छाकाणि त उन दौर में मुंहिंजो जेको किरदारु हो पूरो थी चुको हुयो ऐं पंहिंजो काजल शायदि 300 एपिसोड खां पोइ आई या ऐं 300-400 जे दरमियान में बहरहाल काजल जेको आहे सो तमामु बहितरीनु किरदारु पंहिंजो अदा कयो ऐं काजल जो जेको किरदारु हुयो हुन में कंडनि जी सेज में बि माना बहितरीनु किरदारु हीरोइन जो किरदारु ऐं तक़रीबन जेको आहे सो काजल हीरोइन जा ई किरदारु अदा कया अहिड़ो को साइड रोल कोन कयो जेको हुनजी अदाकारी ते न लहे। जंहिं बि सीरियल में जंहिं बि सोप में जंहिं बि पंहिंजो ड्रामे में हुन करेक्टर कयो उहो हीरोइन जो ई करेक्टर कयो। कंडनि जी सेज में ॾाढो बहितरीनु किरदारु हुयुसि ऐं हिकिड़ो किरदारु काजल खां बल्कि मूंसां कईं असां हिकिड़ो स्टेज ड्रामो कयो हुओसीं लाड़काणा आर्ट्स काउंसिल जे थिएटर ते। उहो हुयो थर जे पस मंज़र में थर जी जेकी उञ आहे बुख बदहाली आहे ऐं ख़ासि तौर ते जेके अरब शिकारी अचनि था हुते शिकार करणु त उनजा हासिल छा मक़सदु हूंदा आहिनि। उन में हिकु जेको थरियाणी जो किरदारु अदा कयो हुयो मारवी जो सिंबॉलिक करेक्टर हुयो उहो ॾाढो बहितरीनु अंदाज़ सां काजल निभायो। माना ओरिजिनली माना थरी वेस वॻा ऐं थरी जेको लहजो आहे उहो हुन अदा कयो। बल्कि सभिनी असां एस भट्टी साहिबु हुन में हुयो हुन में पंहिंजो सलीम शाह राश्ती हुयो मतिलबु काफ़ी आर्टिस्ट हुया सभिनी पंहिंजो पाण बहितरीनु तरीक़े सां ख़ूब निभायो। पर ख़ासि तौर ते बिलाल खोखर ऐं हिन जी जेकी काजल जी जेकी केमिस्ट्री हुई जेकी जोड़ी हुई उहा ॾाढी मतिलबु ठहकी ऐं उहो ड्रामो जेको आहे असांजो फस्ट प्राइज़ में अची वियो हुयो। उन टाइम मतिलबु कॉम्पिटिशन जेको हुयो 10 ड्रामनि जो हुयो त 10 में असांजो जेको ड्रामो हुयो ईअं न मारुनि रीत हुनजो नालो हुयो उहो जेको आहे सो पहिरें प्राइज़ ते वियो हुयो। त इहो आहे असल में आर्टिस्ट पंहिंजी शानदार ऐं जानदार अदाकारी करे थो त पोइ उहो जेको स्टोरी आहे उहे जेके डायलॉग आहिनि उहे जहिड़ो कर अमर थी था वञनि। त इहा न माण्हुनि रीत थोरो जो स्टेज ड्रामो हुयो पर ऑन रिकॉर्ड बि हुयो ॿुधो त उन हिसाब सां जेको आहे सो बहितरीनु तरीक़े सां इहो ड्रामो जेको आहे सो असां कयो हुओसीं। ऐं ॿियो ड्रामो जेको मशहूरु हुयो जेको काजल जो जेको किरदारु हुनजो जेको मशहूरु थियो जेको इंतिहाई पॉपुलरिटी जी हाइप ते हुयो उहो हुयो दर्दनि जे दरिया जी मस्तानी। दर्दनि जे दरिया में जेको मस्तानी जो किरदारु अदा कयो काजल उहो कमाल कयो हुअसि। ख़ासि तौर ते मतिलबु जेकी अब्बास गुल ओढाणे जी ऐं काजल जी जेकी केमिस्ट्री हुई उहा एॾी बहितरीनु हुई उहा एॾो मतिलबु राइटर जेको आहे नूर ज़ौन साहिबु एॾो उनखे मतिलबु सस्पेंसिव रखियो जो उहो माना वञी आख़िरी सीन में वञी था मिलनि जॾहिं हू मतिलबु गुज़ारे थो वञे जेको मस्तानो आहे या मिलनि था अलाए कीअं। बहरहाल ॾाढो जेको इहो मस्तानी जो किरदारु हुयो उहो पॉपुलर हुयो कामयाबु हुयो। त अहिड़ा कई जेके आहिनि सो करेक्टर जेके आहिनि उहे काजल पंहिंजी लाइफ में कया। पोइ लाज़मी आहे शोबिज़ जी दुनिया आहे शोबिज़ जी दुनिया खे कॾहिं न कॾहिं अलविदा करिणो पवंदो आहे। इहो इन जे करे त माण्हू जूं पंहिंजूं ज़ाती मसरूफ़ियतूं हूंदियूं आहिनि माण्हू जा पंहिंजा ज़ाती जेके पंहिंजो हूंदा आहिनि मसाला उनखे फेस करण जे लाइ पोइ लाज़मी त काजल जेकी आहे असांजी सिंधी मीडिया जी तमामु ख़ूबसूरत ऐं सुहिणी अदाकारा ऐं बल्कि पाण अदाकारी बि लाज़वाल कंदी। काजल हिन वक़्तु शोबिज़ में कोन्हे का छाकाणि त हुनजी शादी थी चुकी आहे ऐं शादी थियण खां पोइ लाज़मी आहे हुनजा फैमिली मैटर्स आहिनि इन जे करे जेको आहे शोबिज़ में हू टाइम न पई ॾिए। पर जेतिरो वक़्तु काजल जेको आहे सो सिंधी मीडिया में रही जेके बि स्टेज ड्रामाज़ या टेलीविज़न जे लाइ ड्रामा कयसि उहे बहितरीनु लाज़वाल कयसि। सो असांजी सिंधी शोबिज़ मीडिया जेकी आहे
उहा हिकिड़ी बहितरीनु अदाकारा खां महरूम थी वई, छाकाणि त हर कंहिं जा पंहिंजा ॿुधायमि, वरी मां चवंदुसि त फैमिली मैटर्स आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो माण्हू शोबिज़ खे टाइम नथो ॾेई सघे। सो काजल जूं इलाही यादगिरियूं आहिनि ऐं काजल काफ़ी टेलीफिल्मुनि में बि मूंसां गॾु कमु कयो, एज़ अ हीरोइन बि ऐं एज़ अ जेको आहे सो अपोज़िट जेको आहे सो कंहिं में वॾेरो हूंदो हुउसि त हीअ हीरोइन हूंदी हुई, त पोइ अहिड़े हिसाब सां मतिलबु ॾाढी सुनहरी यादगिरियूं आहिनि काजल जे हवाले सां। सो काजल जे लाइ गुड विशिस आहिनि मुंहिंजूं, ऐं जिते बि हुजे ख़ुशि हुजे। शोबिज़ खे जेतिरो बि हुन टाइम ॾिनो उहो बहितरीनु टाइम ॾिनई, ऐं असांजी शोबिज़ जी तारीख़ में हुनजो जेको अदाकारी वारो चैप्टर आहे, उहो बाब आहे, उहो हमेशह सोनहरी ऐं यादगारु रहंदो। थैंक यू।